के माण्हू अहिड़ा माण्हू सोन में तोरण जहिड़ा माण्हू वक़्तु वॾो ज़ालिमा ड्रिबाई आहे चिनाई कहिड़ा माण्हू। हिन जा गीत संदसि चाहींदड़नि जे इश्क ऐं ईमान में इज़ाफ़ो कनि था। हिन जे गीतनि जा लफ़्ज़ ज़ालिमनि लाइ गोली जेतिरो असरु रखनि था। हिन जे आवाज़ में सिंध धरतीअ जो इश्क समायल हुयो। ही महफ़िल में मज़लूमनि जो आवाज़ बणिजी गूंजंदो हुयो। सिंध जे आज़ादी जो वॾो आशिक़ हुयो। जेतोणीकि ही अॼु धरती माउ जे हंज में हमेशह लाइ आरामी आहे। हिन अॼु बि गैरत ऐं ज़मीर जे खज़ाने सां सरशार ज़हननि दिलनि जो बादशाह बणियल आहे। सरमन सिंधीअ जो असुलु नालो अब्दुर्रहमान मुग़ल हो। हिन खेरपुर मीरज जे नंढड़े ॻोठ प्रियालो में 7 मई 1961 ईस्वीअ ते संदसि जनमु थियो। सरमन सिंधीअ खे नंढड़ी उमिरि खां ई ॻाइण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। संदसि आवाज़ में तमामु घणी कशिश हुई। मैट्रिक जी तइलीम प्रियालो में हासिलु कई ऐं 1980 ईस्वीअ में गवर्नमेंट टेक्निकल कॉलेज खेरपुर मीरज खां एसोसिएट इंजीनियरिंग मां डिप्लोमा हासिलु कई। 1984 ईस्वीअ में सरमन सिंधीअ खे हैदराबाद एग्रीमेंट अथॉरिटी HBA तरफ़ां मुक़ररु कयो वियो ऐं पोइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची में इंजीनियर थियो। जॾहिं सरमन सिंधी जी पहिरियों ऑडियो कैसेट रिलीज़ थी, उनजो हिकु गीत सुरन संधी सकराता जंहिंजो शाइर उस्ताद बुखारी हो, तमामु घणो मशहूरु थियो। आमतौर ते सरमन सिंधीअ में ॻाईंदो हो त संदसि सिराइकी गीत बि ॾाढा मशहूरु थिया हुया। हिन क़ौमी गीतनि खे पंहिंजी जादुई आवाज़ सां इनक़लाबी हसरत पैदा कई। उनई करे सिंधी क़ौम परस्त तहरीक जे बानी साईं GM सैयद खेसि सरमन सिंधीअ जो लक़ब ॾिनो। माउलोली ऐं तुंहिंजी यादि जी वरी आई वीर हिन जा पहिरियां गाना हुआ जेके रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां नशर थिया। उन्हीअ खां पोइ हिन जा गाना हर घर, टेलीविज़न, रेडियो, स्टेज प्रोग्रामनि ऐं ऑडियो डिस्कुनि ताईं पहुचाया विया। हिन कंहिं बि उस्ताद ॻाइण वारे खां पेशवाराना तरबियत न वरिती। हिन जे ॻाइण जो पंहिंजो हिकु मुनफ़रद अंदाज़ हुयो। हिन पाण शाइरी चूंड कई ऐं गीतुनि जो मजमूओ ठाहियईं। सरमन सिंधी हिकु कार हादसे में हिन दुनिया मां 27 डिसंबर 1996 ईस्वीअ ते लाॾाणो करे वियो। सरमन सिंधीअ जो उन ई हादसे खां पहिरियां बि हिकु कार हादसो थियलु हो जंहिंमें सरमन सिंधीअ खे तमामु घणा धक बि लॻा हुआ। सरमन सिंधीअ खे सिंधी क़ौमी गीतनि जे ॻाइण जे करे बि खेसि सिंध जो क़ौमी रागी पिणु सॾियो वञे थो। सरमन सिंधी शुरूअ में टीवीअ ते हिकु गीत लॻी आ थदड़ी हीर ॻायो जंहिंजो शाइर समी बलोच आहे, जेको पिणु तमामु घणो मशहूरु थियो। सरमन सिंधी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा केतिरा ई गीत ऐं वायूं ॻायूं आहिनि। सरमन सिंधीअ जा सिंधी इनक़लाबी गीत तमामु घणा मशहूरु थिया, जिन में ओ कातिल बदिलो वठंदासीं, मां नथो मञा, इनक़लाब साथियो ऐं पिणु काफ़ी गीत शामिलु आहिनि। सरमन सिंधी अॼु बि लखनि दिलनि ते राज करे पियो। अॼु बि माण्हू खेसि विसारे नथा सघनि। हुन जा गीत ॿुधी उन खे यादि कंदा आहिनि ऐं संदनि अखियुनि मां लुड़क वही पवंदा आहिनि।